अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा आहियूं। पंगरियो खां असांखे रिपोर्टर आतिफ़ अली आराई रिपोर्ट करे रहियो आहे। शादी समाल वाह में हथरादो पाणी खोट ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पंगरियो जे सर ते पंगरियो में शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल। पंगरियो जा शहर जा समूरा कारोबारी मुकम्मल तौर ते बंद। सिंध तरक़ी पसंद पार्टी के कारकुननि शादी समाल वाह जे आबाद घरनि पंगरियो जे शहरनि हाजी लखाडिन उमराणी मोहम्मद अमीन हजाम अला रखियो खोसो जी अॻवानी में समें माण्हुनि जी शादी समाल वाह जे मोरी ते धरणो आयो वियो। धरणे सबबि पंगरियो जुडो पंगरियो टनोबागो रोड मुकम्मल बंदि थी वियो। ट्रैफ़िक मुकम्मल बंदि थी वई। उन ई मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल हिकु महीने खां शादी समाल वाह जो पाणी बंदि आहे, जंहिंजे करे हज़ारे एकड़नि ते पोखियल मिर्च फुटी जो फसल सुकी सड़ी रहियो आहे। मुसलसल पानी बंदि हुअण जे करे शहरी पीअण जे पाणी लाइ तरसी रहिया आहिनि। मस्जिदनि में विज़ू लाइ पाणी न आहे ऐं ॿारनि में जर जो पाणी खारो थी वञण जे करे इंसान तोड़े जानवर पाणी बूंद लाइ तड़पी रहिया आहिनि। गंदो पाणी वापराइण जे करे रहवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठी विया आहिनि। इन्हनि सेक्रेटरी आबपाशी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त शादी समाल वाह खे पाणी ॾेई इंसान तोड़े जानवरनि खे उञ मरण खां बचायो वञे। पंगरियो खां असांखे रिपोर्टर आतिफ़ अली आराई रिपोर्ट करे रहियो आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़। पानी इन्हनि जो जियापो आहे, पाणी इन्हनि खे मिलणु घुरिजे। जेकॾहिं पाणी न मिलियो त इहो बदीन हैदराबाद ये प्रेस क्लब ऐं इन्हनि ते इंशाल्लाह धरड़ा हूंदा। पाणी हक़ पाणी हक़ वठंदासीं, मानो पाणी ॾियो, पाणी असांजो हक़ आहे, पाणी असांजो जियापो, पाणी असांखे मिलणु घुरिजे। महिरबानी।